बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे सिंध धरती जा प्यारा आबादगार साथियो, आबादगार दोस्तों, जीअं त तव्हांखे असां चवंदा आहियूं त TD1 कणिक कायो। वधि में वधि फोकस आबादगारनि खे TD1 ते करणु घुरिजे, पर हिन साल बदकिस्मती सां TD1 में रस्ट पाई आहे। हिते जंहिं दड़े में मौजूदु आहियां उन में बि आहे, पर उनखे जेको आहे सो दवाऊं वग़ैरह ॾियण खां पोइ उन ते कंट्रोल थी वियो आहे। जेतिरी लॻी उन खां पोइ वधीक कोन आहे। ऐं हीअ पोज़ीशन आहे त हीअ ॾिसो, दाणा बिल्कुलु पका करे वई आहे, यानी आबू थी विया आहिनि। हिते कणिक में फुल आबू थी विया आहिनि। त जेके बि तव्हांखे हिकिड़ी जेका मालूमात ॾियणु चाहियां पियो, उहा इहा मालूमात आहे त जेके पाण जिन्सूं कणिकुनि जूं कयूं था, मुख़्तलिफ़ जिन्सूं, उन्हनि में सभ खां फास्ट या अॻुवाट लहण वारी जेका वैरायटी आहे उहा TD1 हूंदी आहे। उन करे असां जेको आहे आबादगारनि खे चवंदा आहियूं त उहे वधि में वधि TD1 खाइनि। TD1 में हिकिड़ो त हीअ 120 ॾींहंनि में लही वेंदी आहे। अॼु जंहिं कणिक में पाण मौजूदु आहियूं, या 20 अक्टूबर जी पोखी आहे, अॼु हिनखे 95 ॾींहं थी चुका आहिनि, यानी बाक़ी हिन में रहनि पिया 25-20 ॾींहं। उन खां पोइ इनशा ताला जेको आहे हिन में लाभारो पइजंदो। सॼो तव्हां जेकर लुक ॾिसंदो कैमरा जी मदद सां, त तव्हांखे हीअ भूराण माइल नज़र ईंदी सॼी। छो इन जा मथियां जेके तोह आहिनि से हाणे सुकणु शुरू थी विया आहिनि, ऐं आबू बिल्कुलु थी वई आहे कणिक, ऐं हिनखे झाड़ बि जाम खाए पई। आगाटी लही वेंदी। जेकॾहिं हीअ कणिक तव्हांजी 20 अक्टूबर या 25 अक्टूबर ते लुभंदी, त पहिरीं मार्च ताणी तव्हांजी थ्रेशिंग थी वेंदी, ऐं तव्हां काटन जेका आहे अर्ली करे सघो था। ॿियूं जेके वैरायटियूं पंहिंजो कणिकुनि जूं आहिनि, उहे पंजाब जी वैरायटियूं हुजनि या सिंध जूं, उहे तक़रीबन 150 ॾींहं वठंदियूं आहिनि, यानी 30 ॾींहंनि जो डिफरेंस हूंदो आहे हिननि जिन्सुनि में। उन करे असां चवंदा आहियूं। अच्छा, ॿी ॻाल्हि जेका तव्हांखे मेन ॿुधायां थो, त TD1 जे जेकर तव्हांखे सिटो पटे ॾेखारियां, त हिन जो जेको बिल्कुलु जेके घर जेको हूंदो आहे, तव्हां ॾिसो त उहो घाटो हूंदो आहे। ऐं ॿियनि जेके पाण जिन्सूं खाईंदा आहियूं, उनजा हीअ घर जेके आहिनि त छिडरा हूंदा आहिनि, हिन में घाटा हूंदा आहिनि। ऐं हीअ जेके आहिनि 17-18 हूंदा आहिनि पंहिंजो घर। ऐं हिकिड़े हिकिड़े घर में जेको आहे सो 4-4, 5-5 दाणा थियनि था, ऐं वधीक पैदावार जेका आहे था हीअ जिन्स TD1 ॾिए थी, एतिरी जेको आहे सो ॿियूं कोन थियूं। हीअ अर्ली लही वेंदी। उन वक़्तु रेट बि मार्केट में सुठो हूंदो, बोह जो रेट बि सुठो हूंदो, उन सां गॾु उहो कणिक जो रेट बि सुठो हूंदो। ऐं तव्हां जेके आबादगार आहियो, उहे अर्ली काटन काए सघो, यानी काहे छॾंदो। छो जो तव्हां ॾिठो हूंदो त 2-3 सालनि खां वठी जेका पाण आगाटी पोखी कयूं पिया, उहे माना पैदावार खणनि पिया। जेको माण्हू पाछाटो हलियो वञे पियो, उहो पैदावार कोन पियो खणे। ऐं हीअ TD1 जेका आहे सा 120 ॾींहंनि में हिन में ॾाढो पइजी वेंदो आहे। पोइ 5-8 ॾींहं जेको प्रोसेस हूंदो आहे, थोरी सुकंदी आहे, उन खां पोइ थ्रेशिंग थींदी आहे, त मतिलबु तव्हां 130 ॾींहंनि में हिनखे जेको आहे सो बिल्कुलु फिनिश करे, ऐं तव्हां जेको आहे काटन ते हलिया वेंदा। ऐं रती लॻण जे बावजूदि बि हीअ जेको आहे दाणा बाणा फुल ठाहे वई आहे। ऐं जेके हुनजे फ्लैग लीफ खां सवाइ ॿिया जेके सिटा निकिरनि पिया, उहे थोरा डिस्टर्ब थिया हूंदा लाज़मी। छो जो रती एॾी ख़तरनाक आहे, जो चवंदा आहिनि त हर ॾींहं जे हिसाब सां हिकु एकड़ में 1 मण जो नुक़सानु थींदो आहे। जेकर 8-10 ॾींहं छॾे पोइ रती अचे हा त कोन थिए हा कुझु बि। अच्छा, इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जेका बि TD1 पहिरें नवंबर जे पहिरें हफ़्ते में कयल आहे, यानी मौसमी काश्त में, उन TD1 में किथे बि रती कोन लॻी आहे। जेका अक्टूबर में पोखी वई आहे, उन में रती लॻी आहे। हीअ 20 अक्टूबर वारी पोखी आहे, ऐं बिल्कुलु जेको आहे सो हाणे तयारु लॻी बीठी आहे। ऐं हाणे जेको आहे हिनजी पोज़ीशन हले बि छा आहे त असां हिनखे झार खां बचायूं। झार बिल्कुलु जाम आहे हिन वक़्तु, जेको आहे पखी झिरकी त ॾाढी अची वई आहे। अलाह ताला बरकत विझंदो तव्हां ऐं असांजे फसलनि में। ऐं सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश हूंदी त जिन जे पासे रती न आई आहे, त उहे प्रिवेंटली स्प्रे कनि। जंहिंजे पासे रती अची विया आहे, त उहे रती जा स्प्रे कनि। हाणे ईअं सम्झो त ॾेह मां ॾुकर ख़तमु थियण में बाक़ी तव्हांजा 20-25 ॾींहं बचिया आहिनि। इनशा ताला जेको आहे सो जेके असांखां आगाटा आहिनि, उहे जल्दी वञी कणिकूं अची वेंदियूं, पर असां 20 जेको आहे सो तारीख़ ते फेबरवरी इनशा ताला हिन में ॾांठो विझंदासीं। वॾी महिरबानी।